कंदाकोट में जावेद उस्मान बिजाणी की रिपोर्ट मूजिब आई जी सिंध गुलाम नबी मेमण कंदाकोट के कच्चे के दौरे ते पहुतो, जिते SSP कश्मीर कंदाकोट इरफान अली समूह पारा आई जी सिंध के पुलिस ऑपरेशन बाबत तफ़सीली ब्रीफिंग पुण ॾिनी वई। तंहिंखां पोइ आई जी सिंध SSP ऑफिस कंदाकोट पहुतो ऐं मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ऑफिसर अजमल सावंत वाक़ियो हाई प्रोफाइल केस है, वाक़े में मुलविस जवाबदारन के जल्द गिरफ्तार किया वेंदो। उन्हें चयो त सिंध के कच्चे में मुनज़म तरीक़े से ॾोहारनि खिलाफ़ पुलिस कार्रवाई कई वेंदी। उन चयो त पुलिस वटि ॿ रस्ता आहिनि, हिकु त ॾोहनि खे मैनेज करे या वरी फाइट करे। अॼु सिंध जो वधीक चवणु हो त मूंखे पंहिंजे जवाननि ते भरोसो आहे त हू फाइट लाइ तैयार आहिनि। उन चयो त पुलिस कार्रवाइनि दौरान जवाननि शहादतूं ॾिनियूं आहिनि। पुलिस लड़ंदी त धाड़ेलनि खे तकलीफ़ ज़रूरु थींदी। अॼु सिंध जो वधीक चवणु हो त हैदराबाद, मटियारी, खैरपुर समेत ॿियनि ज़िलनि में पुलिस अमन बहाल करायो आहे, अहिड़ी तरह कश्मीर में भी अमन बहाल करायो वेंदो। उन ज़ोर ॾिनो त ॾोह ऐं ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ पुलिस के शहरनि ऐं मीडिया जे साथ जी ज़रूरत आहे। आई जी सिंध गुलाम नबी मेमण चयो त ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन लाइ रेंजर्स ऐं आर्मी की मदद लाइ सिंध गवर्नमेंट के लिखियो आहे। उन जो आख़िर में चवणु हो त क़बीलाई तकरारनि जो ख़ात्मो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं इलाइक़े वासी अमन चाहींदा। होॾां इतला इहे बि आहिनि त आई जी सिंध शिकारपुर, सखर, लाड़काणो SSP पारां हटायल पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे बहाल करे छॾियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदाकोट।